नाज़रीन, चंबड़ भरिसां नींघर पानी जे तालाब में बुॾी फौत थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अशरफ मंगनियो। जी अशरफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। चंबड़ मिसण थाणे हद मिसण वेझो ॻोठ अब्दुल्ला मंगरियो भरिसां 10 वरनि जो नींगर अब्दुल्ला पुट इख्तियार ख़ासकली पके तला पाणी जे में वेंझने ॿुॾी फौत थी वियो आहे। फौती नींगर यूसी बेगन जरवार जे ॻोठ मछाओ जो रवासी हो, जेको महिमान थी ॻोठ गुलाम हैदर शाह पंहिंजे ख़ासकलिन जे पत्थर ते आयलो वॾेरे उमर बुॻियो जे पके तला में ही वेंझने नींगर जेको आहे ॿुॾी फौत थी वियो ऐं नींगर के जेके वारस आहिनि उन्हनि जेको मिसण अस्पताल मुक़ामी मिसण अस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टर कुर्बान लेगारी पारां नींगर जे फौत थियण जी पुण तस्दीक कई वई ऐं नींगर जे फौत थियण जी तस्दीक बैदि जेको सो ख़बर पवण ते संदसि घर भातियुनि ऐं घर में जेको सो पुण कोराम अची वियो आहे। हीउ वाक़ियो जेको आहे मिसण थाणे हद में ॻोठ अब्दुल्ला मंगरियो भरिसां पेश आयो, जंहिंमें पके तला में नींगर फौत थियो आहे 10 वरनि जो अब्दुल्ला पुट इख्तियार ख़ासकली, जेको यूसी बेगन जरवार जे मछाओ फारम ॻोठ जो रहवासी हो, जेको पंहिंजी ज़िंदगी जंग हाराए वेठो आहे। नींगर जेको आहे फौत थी वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे मिसण थाणे हद ॻोठ अब्दुल्ला मंगरियो भरिसां पेश आयो ऐं नींगर जेको फौत थियो आहे जेके अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हू डॉक्टर पारां संदसि फौत थियण जी पुण तस्दीक कई वई ऐं संदसि लाश घर पहुचण ते जेको घर भातियुनि में पुण कोराम अची वियो आहे। जी अशरफ, महिरबानी जी।